पाणी ऐं समाजी मामलनि जे माहिर फज़लुल्लाह कुरैशी इंकशाफ़ कंदे चयो आहे त दरिया जो खाॿो पासो ॾाढनि माण्हुनि जो आहे, जॾहिं त साॼो पासो लावारिस इलाइक़ो आहे। इन करे ख़तरे जी सूरत में टोड़ी बंद खे कट ॾेई सघिजे थो। पाणी ऐं समाजी मामलनि जे माहिर फज़लुल्लाह कुरैशी वधीक इंकशाफ़ कंदे चयो आहे त सैलाबी पाणी वधी वियो त गुडू खां पोइ टोड़ी बंद वटि कट हयो वेंदो। हुकूमत दरिया जे खाॿे पासे ॾांहुं कट हणण जो सोचे बि नथी सघे। दरिया के खाॿे पासे कंट्यूमेंट एरिया, पनवागल छावनी, भाण जूं फैक्ट्रियूं, रेलवे ट्रैक, नओं तामीर थियल मोटरवे ऐं ॿिया अहम कारखाना बि आहिनि। उन खां वधीक वॾनि सियासी माण्हुनि जूं ज़मीनूं बि आहिनि। इन इलाइक़े में ई आहिनि, तंहिं करे खाॿे पासे खे ॿोड़ण जो सवाल ई पैदा नथो थिए। फज़लुल्लाह कुरैशी जो निजी टीवी खे ॾिनल इंटरव्यू में चवणु हो त दरिया जो साॼो पासो कमज़ोर सियासी माण्हुनि जो इलाइक़ो आहे। उन इलाइक़े जी आबादी ग़रीब ऐं बेवस माण्हुनि जी आहे। इन करे गुडू खां सखर जे विच में ख़तरे जी सूरत में साॼे पासे ॾांहुं कंहिं बि जॻह ते बंद खे कट हयो वेंदो। माहिरनि जो चवणु आहे त हिकु दफ़ो ॿीहर टोड़ी वारे बंद खे कट ॾिनो वेंदो, इन लाइ तयारी बि कई वई आहे। पाणी माहिरनि पारां कयल कथी में चयो वियो आहे त टोड़ी बंद खे कट लॻाइण खां पोइ नुक़सान जो काथो लॻाए सघिजे ऐं इहो बि नथो चई सघिजे त पाणी 2010 वारी ॿोरी जी भेट में घटि ईंदो या वधीक हूंदो। हफ़्ते खां पोइ पंजाब खां ईंदड़ पाणी गुडू ऐं सखर बैराज में पहुची वेंदो। सिंध हुकूमत पंहिंजूं तयारियूं अॻुवाट मुकमल करे छॾियूं आहिनि। इन लाइ 2010 वारी माह ॿोॾि दौरान जंहिं रस्तनि तां पाणी गुज़रियो हो, उतां जे रवासियुनि खे अॻुवाट लॾ पलाइण या मुतबादिल जॻहनि जो बंदोबस्तु करणु घुरिजे, छो त पाणी जी गुडू ऐं सखर पहुचण बाद बैराजनि खे बचाइण लाइ कहिड़े बि वक़्तु ऐं किथां बि इंतिज़ामिया कट लॻाए सघे थी। जॾहिं त NDMA पारां जेको अलर्ट जारी कयो वियो आहे, उन में पिणु बंदि टुटण जो इम्कान ज़ाहिर कयो वियो आहे। नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी जो नओं अलर्ट जारी कंदे बंदि टुटण जो इम्कान ज़ाहिर कयो वियो आहे। पंजाब में कट ॾियण बावजूदि पाणी वहकिरे में का बि ख़ासि घटिताई न आई। 3 खां 4 सितंबर ते पंजंद वटि 9 खां 9.5 लख क्यूसेक्स पाणी पहुचण जो इम्कान आहे। 5 खां 6 सितंबर ते गुडू वटि 8 खां 11 लख क्यूसेक्स पाणी पहुचण जो इम्कान आहे। जॾहिं त 6 खां 7 सितंबर ते सखर बैराज वटि 8 खां 11 लख क्यूसेक्स पाणी पहुचण जो इम्कान आहे। होॾां 8 खां 9 सितंबर ते कोटड़ी वटि 8 खां 10 लख क्यूसेक्स पाणी पहुचण जो इम्कान ॿुधायो वियो आहे। NDMA पारां कयल अमकानी अॻकथी मूजिबि 12 खां 13 सितंबर ताईं सुपर फ्लड जो इम्कान आहे, जंहिं सबबि कचो मुकमल तौरु ॿुॾी वेंदो, बंद टुटी सघनि था। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान बिजारानी।